आओ यार जाम है शन 10 12 ओए बच्चा पानी जो ईंदो छे यार सोलो तो जेका करो पानी अच्छा ही पैप में हियाणन में बंद कर रखो पिया हां बस हिन में बंद करे रखंदा तू यो छो बाहर काई दो बाहर जो वठी लो जो कर ई खणी गोठ पूछा ना ए खणी गोठ रखाइन ई गधन दे खणो केतरे दी पानी कर पिया कयो गोठ जाम हां जाई बंद करे कहीं जो किथे कंजो वेझो कंजो गच बंद कंजो 2 किलोमीटर पंध कंजो 5 किलोमीटर बाहर काई बे करे पानी ज्यादा रहमान ही ॾिसो ॿुधायो अदा ता बुधायो ही जेको आहे पाणी जेको संखियो पाणी आहे उन जे करे ही जे हिते ॻोठ पानी में संखियो आहे संखियो आहे पाणी में न हाँ त ॻोठाणा जेके बि आहिनि हिते जेको आहे हिन ॻोठ थोराऊ ॻोठ जा हिन में 30 साल जी उमिरि खां मथे जेके थींदा आहिनि मथे का 30 साल जी मथे करे पाणी जिस्म सुकड़जी पवंदी अञा अहिड़ा इलाही सारा केसिस आहिनि हिते जेके पाण हलूं था अॻिते ॻोठ में ॾिसूं था जेके खटनि ते पिया केॾी वॾी ऐं हिकिड़ी हयातियुनि खे ख़तरो आहे ऐं केॾो अज़ाब आहे माण्हुनि सां केॾो ज़ुल्म आहे त माण्हू वटि का बुनियादी सहूलियतूं न आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि ज़िंदगियुनि खां जेके आहिनि उहे पंहिंजे हिन खां परेशान आहिनि हीअ खूह आहे पाणी जो जितां माण्हू पाणी भरे करे पानी इन जो की मिठो है छा खारो है अच्छा एको माण्हू पिए तो उन जा ही हालत है ही उमर छोकरो पीतो तो न जा चक्कर आहे पाणी में संख्यो आहे हां हां राणा बस कांडे में मोरो ठीक है शुरू करो हां अजी में अछो थर के इलाके दे थोराऊ के अंदर वो तो के टक्कर है सामू बिठो ना टक्कर जी सारा अजी में तालका खिपड़ों के इलाके अछरे थर के जो एक इलाका है थोड़ा वहाँ पर आज पहुँचा हूँ। मेरा यहाँ पर इलाके में पहुँचने का मकसद मैं ज़िले इंतज़ामिया को बताना चाहता हूँ कि यहाँ पर बहुत ख़राब सूरत हाल होती जा रही है और यहाँ पे पानी एक सोने की तरह पानी की कीमत होती जा रही है। ये देखें कि यहाँ के इलाके के लोग हैं वो किस तरीके से जदोजहद से एक कुएं से पानी निकाल रहे हैं। ये एक बड़ी मेहनत और जफाकश के साथ ये पानी हासिल कर रहे हैं और यहाँ की जो सूरत हाल है इस सारी सूरत हाल के हवाले से यहाँ के समझो था जॾहिं तव्हांखे इन पाणी में बीमारियूं लॻनि थियूं त पोइ पाणी तव्हां छो था नथो मिले पहुंचा हो बच्चा असी कोशिश घणे था करूं पर नथो मथा का नथो मिले पानी का मसला है यहाँ पर जो लाइव स्टॉक है हमारा जो माल